वक्त 209 खानेवाल ते नंढी चूंड जे 7 पोलिंग स्टेशन जो गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजो साम्हूं आयो, जिते पाकिस्तान तहरीक इंसाफ जे मोहम्मद फैसल खान जा 3194 वोट आहिनि। उते नून लीग जे ज़िया रहमान 2527 वोट हासिल कया आहिनि। इहा अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ही PP 209 जी खानेवाल ते नंढी चूंड आहे। ही सूबाई तक आहे 209, जिते 7 पोलिंग स्टेशन जो गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजो साम्हूं आयो आहे। PTI जे मोहम्मद फैसल खान जा 2194 वोट आहिनि। उते नून लीग जे ज़िया रहमान 2527 वोट हासिल कया आहिनि। अवां खे आगाह कंदा हलूं पिया। पंजाब जो ही तक आहे PP 209 खानेवाल ते नंढी चूंड दौरान 7 पोलिंग स्टेशन जो गैर सरकारी गैर हतमी नतीजो साम्हूं आयो, जिते पाकिस्तान तहरीक इंसाफ जे मोहम्मद फैसल खान जा 3194 वोट आहिनि। उते नून लीग जे ज़िया रहमान 2527 वोट हासिल करे ॿिए नंबर ते रहियो आहे। नाज़रीन, पीपल्स पार्टी जे हवाले सां मूंखे ॿुधायूं पिया त PP 209 खानेवाल ते नंढी चूंड जो नतीजो आहे। 7 पोलिंग स्टेशन जे गैर हतमी नतीजनि मुताबिक़ PTI जो उम्मीदवार आहे फैसल खान, जेको 3194 वोट खया आहिनि। नून लीग जो उम्मीदवार आहे ज़िया रहमान, जेको 2527 वोट हासिल करे चुको आहे। ज़िक्र कयूं पिया PP 209 खानेवाल ते नंढी चूंड मुताबिक़ 7 पोलिंग स्टेशन जो ही गैर हतमी नतीजो आहे। PTI जे मोहम्मद फैसल खान 3194 वोट खया आहिनि, जॾहिं नून लीग जो उम्मीदवार आहे ज़िया रहमान, जंहिं 2527 वोट हासिल कया आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, पंजाब जो ही तक आहे PP 209 खानेवाल, जेको नंढी चूंड दौरान 7 पोलिंग स्टेशन जो गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजो साम्हूं आयो। उते पाकिस्तान तहरीक इंसाफ जो मोहम्मद फैसल खान 3194 वोट हासिल करे पहिरीं नंबर ते रहियो आहे। उते नून लीग जो ज़िया रहमान 2527 वोट हासिल करे ॿिए नंबर ते आहे। बिल्कुलु नाज़रीन, मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन जे गैर हतमी नतीजनि जो अचण जो सिलसिलो जारी आहे। अवां सां ज़िक्र कयूं पिया PP 209 खानेवाल जो तक आहे। 7 पोलिंग स्टेशन जो गैर हतमी नतीजो साम्हूं अची चुको आहे, जंहिंमें PTI जो उम्मीदवार फैसल खान अॻिते नज़र अचे पियो, जंहिं 3194 वोट हासिल कया आहिनि, जॾहिं संदसि मदे मुक़ाबिल नून लीग जो उम्मीदवार आहे ज़िया रहमान, जेको 2527 वोट हासिल करे सघियो आहे। नाज़रीन, मुल्क जे 11 तकनि ते नंढी चूंड जे हवाले सां अवां सां हर अपडेट शेयर करण जो सिलसिलो जारी रखूं पिया। जीअं ई गैर हतमी गैर सरकारी चूंड नतीजा असांखे मौसूल थियनि पिया, अवां सां शेयर करण जो सिलसिलो जारी रखूं पिया। ही तक आहे PP 209 खानेवाल जो, जंहिंजी 7 पोलिंग स्टेशन जे गैर हतमी नतीजनि मुताबिक़ PTI जो उम्मीदवार आहे फैसल खान, जेको 3194 वोटनि सां अॻिभरो आहे। संदसि मदे मुक़ाबिल नून लीग जो उम्मीदवार आहे ज़िया रहमान, जेको 2527 वोटनि सां ॿिए नंबर ते आहे। बिल्कुलु नाज़रीन, अवां खे आगाह कंदा हलूं पिया। ही सूबाई तक आहे PP 209 खानेवाल, जिते नंढी चूंड दौरान 7 पोलिंग स्टेशन जो गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजो साम्हूं आयो आहे। उते पाकिस्तान तहरीक इंसाफ जो मोहम्मद फैसल खान 3194 वोटनि सां अॻिते आहे। उते ज़िया रहमान नून लीग सां हुनजो तालुक़ु आहे, जेको 2527 वोट खणी ॿिए नंबर ते आहे। नाज़रीन, PP 209 खानेवाल जो तक आहे। 7 पोलिंग स्टेशन जे गैर हतमी नतीजनि मुताबिक़ PTI उम्मीदवार फैसल खान 3194 वोट हासिल कया आहिनि, जॾहिं नून लीग जे ज़िया रहमान 2527 वोट हासिल कया आहिनि। गैर हतमी नतीजनि मुताबिक़ 7 पोलिंग स्टेशन जो नतीजो आहे, जिते PTI जो उम्मीदवार अॻिभरो नज़र अचे पियो, जॾहिं नून लीग जो उम्मीदवार आहे ज़िया रहमान, जेको 2527 वोटनि सां ॿिए नंबर ते आहे। बिल्कुलु नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया। PP 209 खानेवाल ते नंढी चूंड 7 पोलिंग स्टेशन जो गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजो साम्हूं आयो आहे। उते PTI जे मोहम्मद फैसल खान जा 3194 वोट आहिनि। नून लीग जे ज़िया रहमान 2527 वोट हासिल कया। अवां खे आगाह कंदा हलूं पिया। PP 209 खानेवाल ते नंढी चूंड में 7 पोलिंग स्टेशन जो गैर सरकारी नतीजो साम्हूं आयो।